सिंध जो आवाज़ आहे ऐं उहो आवाज़ जेको आहे उहो असल में हू खारे छाण सां तइल्लुक़ रखे थो ऐं खारो छाण जेको उहो सिंध जो हिकिड़ो तारीख़ी शहरु आहे। उतां खां ही लॾ पलाण करे वरी जंगीसर में अची वेठो आहे ऐं ही हिन जो हिकिड़ो बहितरीनु आवाज़ु आहे। अॼु असीं अव्हां जी उन खां मुलाक़ात कराईंदासीं, उन जी ज़िंदगी बाबति पुछंदासीं उन खां ऐं उन जे आवाज़ बाबति पुछंदासीं त हुन कंहिंखां मुतासिर थी ॻाइणु शुरू कयो आहे ऐं हू फ़न जी दुनिया में अॻियां छो कोन निकितो आहे ऐं उन जो आवाज़ जेको आहे उहो बि असीं तव्हांखे ॿुधाईंदा। वालेकुम अस्सलाम। तव्हां पहिरीं पंहिंजो तारीफ़ करायो। साईं, मुंहिंजो नालो मोहम्मद अयूब सैतो, ॻोठ असुल खारोशां। ऐं किन हालातनि जे करे मूंखे हिते माइग्रेट करे जंगीसर में रहणो पियो आहे। पोइ इन करे जे मुंहिंजा के वसाइल न आहिनि ऐं मुंहिंजो पुटु 4 साल खां वठी बीमार आहे। असां ॿुधो तव्हां ॻाईंदा बि आहियो, तव्हांजो आवाज़ु ॾाढो बहितरु आहे। हा साईं, असल ॻाल्हि आहे त आऊं आवाज़ु इन करे कढंदो आहियां जे मुंहिंजो बोझ हल्को थिए ऐं आऊं उस्ताद अला ने जुणी जे खां मुतासिर थी ऐं पोइ मूं आवाज़ जी दुनिया में क़दम रखियो आहे। ऐं उन मंझारा इहो थियो आहे जे कॾहिं बि का अहिड़ी पज़ीराई न मिली सघी आहे ऐं जंहिं मंझारा ऐं के अहसास जाॻनि या कुझु हुजे। ऐं अफ़सोस आहे जे केतिरा ई घण घुरिया जेके ॻाल्हियूं त इलाही कनि था, पर रही ॻाल्हि आहे त उन्हनि कॾहिं बि मुंहिंजी सहायता न कई आहे। न हींअर सोशल मीडिया जो दौरु लॻो पियो आहे। तव्हां कॾहिं पंहिंजा के अहिड़ा वीडियो पंहिंजे आवाज़ में ठाहे पंहिंजे आवाज़ जो पंहिंजो टैलेंट ॾेखारण लाइ को सोशल मीडिया ते कॾहिं कयो आहे? पुराणे दौर में साईं हिकिड़ो हूंदो हुओ समय जो जेको हिन वक़्तु त मिसाल में बिलावल साहब सां गॾु आहे ऐं उहो जेको सो आयो हो खारोशान में ऐं उन मुंहिंजो आवाज़ु टी वी ते हलायो, हर शइ थी हुई। पर उन मंझारा इहो थिए थो जे अलाए छो के ॿुधी कुझु बि ऐं उहो अणॿुधी करे छॾे ॾींदा आहिनि ऐं कॾहिं उहे माण्हू अची इहो कोन चयो आहे त छा थियणु खपे ऐं तव्हांजो आवाज़ु आहे त असां तव्हांखे अॻियां आणणु चाहियूं था ऐं उहो न थी सघियो आहे। छो ज़ाती तौर ते मुंहिंजी माली पोजीशन आहे कोन जी आउं कंहिं स्टेशन ते वञा या का कैसेट कराए सघां, उहा न थी सघी आहे। तव्हां पंहिंजे आवाज़ में असांखे कुझु जुंगारे ॿुधायो। बेकरारी में करार छो आहे, बेकरारी में करार छो आहे, मूंखे दुश्मन सां प्यार छो आहे, बेकरारी में करार छो आहे। सोशल मीडिया ते गीत पंहिंजा भरे वीडियो में ठाहे उन गीतनि खे रखो त तव्हांजा गीत वायरल थी सघनि था ऐं तव्हांजी सपोर्ट थी सघे थी। तव्हां इहो अमल जॾहिं त हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे उन हवाले सां तव्हां कॾहिं को अहिड़ो सोचियो आहे? कॾहिं साईं सोचबो आहे तॾहिं जे मूं वटि हिकिड़ी मोबाइल उहा आहे जेका फ़ोन अचण सां बंदि थी वञे। छो हीउ सॼो कमु जेको आहे उहो टच मोबाइल जो आहे ऐं जॾहिं मूं वटि उहा फ़ोन ई कोन्हे त छा थो करे सघां। लहर थी जागी किरे ॿी लहर में, ओ लहर थी जागी किरे ॿी लहर में, छो समंदर छो भला, छो समंदर छो भला, सुम्हे ही नथो लहर थी जागी किरे ॿी लहर में, लहर थी जागी किरे ॿी लहर में। इन सां गॾु ॿियो को असांखे अहिड़ो गीत ॿुधायो जेको क़ौमी गीत हुजे उहो ॿुधायो। सिंध मुंहिंजी अमां सूंहं तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां, छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां, जे वींदे हलियो
भाईंदो वतन मूंखे खाईंदो वतन केरु भाईंदो वतन हाणे जे वींदे हलियो पाण पंहिंजे जे सजा जर पिझाॻिया तड़ब पूजा तूं हुए दरियाऊ जंहिंजी छिक खारो छाण हुई तूं हुए केटी बंदरी तूं हुए केटी बंदर सासरी कसम ॾिहो सासरी कसम ॾिहो पाण लाइ वलहार जीअं वाहूंदे वांगुरु वतन मूंखे खाईंदो वतन केरु भाईंदो वतन। ही अयूब सैतो आहे जंहिंजो आवाज़ असां तव्हांखे ॿुधायो त हुनजो केॾो बहितरीनु आवाज़ आहे ऐं सिंध में अहिड़ा काफ़ी फ़नकार आहिनि जिन वटि न को सुर आहे न को गुर आहे ऐं उहे फ़नकार बि सोशल मीडिया ते वायरल थिया आहिनि ऐं उन्हनि जूं माली सहायताऊं कयूं वञनि थियूं उन्हनि खे इनाम इकरामनि सां बि नवाज़ियो वञे थो उन्हनि खे अॻियां बि आंदो वञे थो पर असांजी सिंध जे अंदरि ऐं उन्हनि ॻोठनि जे अंदरि जिते का बि ज़िंदगी जी सहूलियत मौजूदु न आहे उते अहिड़ा आवाज़ अञा बि मौजूदु आहिनि अयूब सैते जहिड़ा आवाज़ मौजूदु आहिनि जिन खे जेकॾहिं गवर्नमेंट सतह ते या सकाफ़त खाते सतह पारां जेकॾहिं प्रोमोट कयो वञे ऐं हिननि खे अॻियां आंदो वञे त हे सिंध जा हिकिड़ा सुरीला फ़नकार थी सघनि था ऐं सिंध खे हिकिड़ा बहितरीनु आवाज़ जेके मिलनि था उहे आवाज़ मिली सघनि था तंहिं करे हिन अयूब सैते जी जेकी आहे सा सकाफ़त खाते समेत सिंध हुकूमत खे घुरिजे त मालिकी करे ऐं हेॾो बहितरीनु आवाज़ जो जेको मालिक आहे उहो हिकिड़ी गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं हिकिड़ी मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे हिन माण्हू जो क़दुरु थियणु खपे ऐं हिन माण्हू जी मदद करणु खपे ऐं हिन जे आवाज़ खे जेको आहे सो अॻियां वधाइणु खपे। पंहिंजे प्रोग्राम फ़न जी दुनिया में वरी के नई शख़्सियत सां के नए फ़न वारे माण्हू सां तव्हां सां गॾु हूंदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान कासिर चांडियो खे अल्लाह हाफ़िज़।